माता भी चेस थी सबूत ॿुधाए कंहिंजा कंहिंजा तो काथे काथे कमु कयो आहे चई तो पैसा बि न वठंदो आहियां मां तोखे नौकरीअ ते रखां त सही बिना पैसे जो नौकर थी त वॾी ॻाल्हि थी वई। चेस माता पैसा न वठंदो आहियां पर मुंहिंजी हिकु शर्त आहे जाते संगत ईंदी आहे उते मां नौकरी कंदो आहियां ऐं जाते संत ईंदा आहिनि उते मां नौकरी कंदो आहियां पैसा न वठंदो आहियां संतनि जी सेवा कंदो आहियां ऐं ॿी शर्त मुंहिंजी इहा आहे कि मां भोजन पेट भरे खाईंदो आहियां। भोजन मूंखे पेट भरे खाराइणो पवंदो तनख़्वाह न वठंदुमि पैसा न वठंदुमि मूंखे भोजन जी बुख ॾाढी हूंदी आहे भोजन पेट भरे खाईंदो आहियां ऐं मूंखे प्रेम जी बुख ॾाढी हूंदी आहे कोई मूंखे प्रेम ॾे बस वो तनख़्वाह भले न ॾे। गुरु ग्रंथ साहिब में लिखियो अथऊं गोबिंद भाव भगत का भूखा भी गोविंद भाव ऐं भक्ति प्रेम जो बुखियो आहे। तू प्रेम पंहिंजे दिल में तैयार रख तो गोबिंद तो वटि कमु करणु अची वञे। गोविंद खां पुछे थी त्रिलोचन जी धर्म पत्नी पुट बेटा ॿुधाए तूं कंहिंजे कंहिंजी कमु कयो आहे काथे काथे नौकरी कई अथई कहिड़ो कहिड़ो कमु कयो अथई चेस नामदेव भगत जी झोपड़ी ठाही आहे। नामदेव भगत जी झोपड़ी मां त ठाही आहे। अच्छा नामदेव जी झोपड़ी ठाही हूंदे ठीकु आहे। ॿियो कबीर जे घर भंडारो हलायो कबीर भगत जे घर भंडारो हलायो मां ई त हलायो। वो भी ॾाढी सीधी सादी हुई त्रिलोचन भक्त जी धर्म पत्नी उहा इशारा समझी न पई सघे कि हे छा थो चए बालक ॿियो छा कहे इहे त ॿियो बि कोई ॿुधाए चेस धनी भगत जूं गायूं बि मां चारियूं चङा ॾींहं सेवा कई धनी भगत जी गायूं चारियूं कबीर जो भंडारो हलायो नामदेव जी झोपड़ी ठाही ॿियो कोई कमु ॿियो बि कोई ॿुधाए ॿियो बि कोई इन्हनि खां अॻु में कंहिंजो कोई कमु कयो अथई जी हा ड्राइविंग बि ॼाणा अॻी त उहे गाॾियूं न हुयूं रथ हलायो आहे हिकिड़े भक्त जो हिकु भक्त जो मां रथ बि हलायो आहे काफ़ी ॾींहं रथ हलायो आहे तनख़्वाह काई न वरिती। अच्छा ठीकु आहे तूं पेट भरे रोटी खाइजांइ मां तुंहिंजो ख़्यालु रखंदुमि तूं असांजे लाइ पंहिंजो बालक आहे बचिड़ो आहे माता जी दिलि ॾाढी गदगद थी तूं हिते प्रेम सां सेवा कजांइ भॻवानु सेवा शुरू कई रोज़ संतनि जी सेवा थियण लॻी त्रिलोचन भगत बि अचे त ख़ुशि थिए ॾाढो भई सभु कमु ठीक सां थो थिए सेवा कंदे 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 केतिरा ॾींहं गुज़रिया भॻवानु संतनि सां ई गॾु भंडारो खाई वठंदा हुया भोजन खाई वठंदा मुरारी अंतर्यामी बार बार पई माता सॾु कंदी मुरारी हे कर मुरारी हो कर मुरारी हे कर। हिकु ॾींहुं छा थियो कि बरसाति पई हिकु ॾींहुं बरसाति पई बरसाति अॼु बि पवण वारी अथव पर असां अरदास कई आहे कि भॻवानु लज रखिजो इन मुरारीअ जी बि लज रखिजो पर थोड़ी सी पवंदी पर लज रखंदो मालिक। मुरारी अॼु संत ई न आया आहिनि जी हा मां संत न आया आहिनि थोड़ी घणी संगत आई मौसम अहिड़ो हुयो त थोड़ी संगत आई सभिनी सत्संग कयो कीर्तन कयो भजन थियो भंडारो थियो हलिया त एॾो भंडारो ठाहे रखंदी अम्मा उहा सभु भंडारो ठहियल पियो हाणे कीअं कजे तोखे बुख लगी आहे वे त मां फुल्का गरम गरम पचाईंदी वञा तूं खा चइसा बुख त ॾाढी लगी आहे वे अॼु मुरारी वेठो प्रेम सां एडी वडी देग हुई भाॼीअ सब्जीअ जी ठहियल उहा
ॾींदी वञे, पाईंदी वञे, फुल्का गरम गरम पचाईंदी वञे, खाईंदो वञे, उहो बि धुन में भजन कंदी पई वञे। छा आहे, जेके सत्संगी हूंदा आहिनि न, उन्हनि जो ध्यानु भॻवान में हूंदो आहे, भजन में हूंदो आहे, सत्संग में हूंदो आहे, कीर्तन में हूंदो आहे, त उहे उन धुन में पंहिंजो कमु कंदा वेंदा आहिनि। उहा माता फुल्का पचाईंदी पई वञे, वेलींदी पई वञे, ऐं भगवत नाम जी अंदर में धुनी भी पई लगाईंदी वञे, हल्की हल्की आवाज में, हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि। हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि। हे हरि हे हरि हे हरि हे हरि। हरि हे हरि हे हरि हे हरि। मेरे आगे हरि मेरे पीछे हरि। मेरे आगे हरि मेरे पीछे हरि। कहो मेरे आगे हरि मेरे पीछे हरि। मेरे आगे हरि मेरे पीछे हरि। मेरे दाएं हरि मेरे बाएं हरि। मेरे दाएं हरि मेरे बाएं हरि। मेरे दाएं हरि मेरे बाएं हरि। हिक हंध असां इहा धुनी लगायूं पिया, ए सामूहिक असांजी बचड़ी कोई नई नई शादी थियल हुयसि, एॾियूं हीअं चूड़ियूं पाए वेठी, मेहंदी भी लॻल हुयसि, ॾाढी सुंदर ॾाढी प्यारी बिटिया, और धुनी भी मगन थी पई लगाए। छा पई चए, मेरे आगे हरि मेरे पीछे कयो नहीं, एक्सरसाइज थींदो, शरीर ठीक रहंदो। हा चओ, मेरे दाएं हरि मेरे बाएं हरि। असांजो ध्यानु हूंदो आहे संगत ॾे। संत जेके हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां मथे विहारींदा आहियो, ऐं तव्हां हेठि ज़मीन ते वेहंदा आहियो। तव्हां जेके ज़मीन ते वेठा आहियो उहे आहियो ज़मीनदार। केरु आहियो? ऐं असां जेके चौकीअ ते वेठा आहियूं उहे केरु आहियूं? त चौकीदार मतलब संत इन करे चौकीअ ते वेहंदा आहिनि कि उन्हनि जो कमु आहे चौकीदारी करणु, कि केरु नाम जपे थो कि नथो जपे, केरु जागे थो कि नथो जागे। छो कि घणा माण्हू त सत्संग में सुम्हिया ई पिया हूंदा अथव। जंहिंखे घर में निंड न अचे, हिकु ॿ ॾींहण सां भी निंड न अचेसि, गोलियूं वठण सां भी निंड न अचेसि,
उन खे तव्हां सत्संग में पकड़े वठी अचो, निंड अची वेंदुसि हिकदमि, उनजी बीमारी दूर थी वेंदी। सत्संग में अहिड़ी ताक़त। उहा असांजी बचड़ी, असांजी न्याणी आगे हरी चए पई, पीछे हरी चए पई, दाएं हरी भी चए पई, बाएं हेॾे हथ ही न पई खणे, हरी चए ही न पई। मैं हेॾी शुनती हरी चए तोखे अगे भी हरी नजर तो अचे, पोइते भी नजर तो अचे, दाएं नजर बाएं छो थी चए कि होॾे त मुंहिंजी ससु वेठी आहे न बाबा। अरे तुंहिंजी ससु वेठी आहे त तुंहिंजे ससु में हरी न आहे छा? चई छा था पुछो बाबा, उन में त अलाए कहिड़ो भूत अथसि। जंहिंमहिल ॾिस थोड़ी काई ग़लती थी त वठी नाराज़ थी वञे, थोड़ो ही कुछ हारजी पए तेल त नाराज़ थी थिए, थोड़ो ही कोई बासण टुटी पए त नाराज़ थी थिए, थोड़ी थोड़ी ॻाल्हि थी एॾो नाराज़ थी थी, एॾो ॻाल्हाए थी बाबा, पूत वरी छा थी करे मुंहिंजे माउ पीउ खे थी ॻाल्हाए। अच्छा, इन करे तोखे उन में हरी नज़र नथो अचे। हाँ अरे पगली, वॾा जेके हूंदा आहिनि उहे असांजो भलो ई कंदा आहिनि, उहे नाराज़ थींदा आहिनि त उन मां असां ज्ञान खणूं, उन्हनि मां सिखूं, उहा ग़लती अॻिते न कयूं, ऐं उन्हनि खे हिकु दफ़ो ॿ दफ़ो जवाब न ॾियूं, चुप रहूं, त पोइ उन्हनि खे पाण ई प्यार जाॻंदो। पोइ तो अगरि तूं उन्हनि खे जवाब न ॾींदीअ त उन्हनि खे हिकु दफ़ो ॿ दफ़ा गुस्सो ईंदो। काॾों तोखे ॿुढी अम्मा गुस्सो कंदी, घणो कंदी, खाए छा थी वीचारी? हाँ कोई सुठा गिह थोड़ी थी खाए कि तोते गुस्सो कलाक कलाक कंदी, थोड़ो ॿ चार अखर चवंदी, चवण ॾिस, तूं सबूरी रख। सत्संग में जेके अचनि था उन्हनि खे साईं बाबा जा ॿ वचन यादि हुजण खपनि। कहिड़ा? हिकु श्रद्धा, उहा असां सभिनी में आहे, ॿी सबूरी, बसि थोड़ी सबूरी अची वञे त घर स्वर्ग थी वेंदो आहे। इहा धुनी केरु पई लॻाए? त्रिलोचन जी धर्म पत्नी। फुल्का वेलींदी पई वञे, तए ते विझंदी पई वञे, ओ अंतर्यामी मुरारी खाईंदो पियो वञे, खाईंदो पियो वञे। तू ख्यालो तसव्वुर तू ही आरज़ू, आँख की रोशनी दिल की आवाज तू, आँख की रोशनी दिल की आवाज तू, तुझे देखना ही मेरी जिंदगी, तेरी प्रार्थना ही मेरी बंदगी, मेरी नजरों में तू, इन नजारों में तू, पतझड़ में तू और बहारों में तू, पतझड़ में तू और बहारों में तू, मेरी सांसों में तू, मेरी सांसों में तू, मेरी धड़कन में तू, मेरी धड़कन में तू, मेरा एक तू हरे। नानक साहिब चयो, आदि सच
जुगाद सच जुगाद सच आद सच आद सच जुगाद सच जुगाद सच है भी सच है भी सच नानक होसी भी सच नानक होसी भी सच पहिरियों भी उहो हुयो अॼु बि उहो आहे अॻिते बि उहो ई हूंदो ये जमी जब न थी आसमां जब न था ये जमी जब न थी आसमां जब न था चांद सूरज न थे ये जहां जब न था चाँद सूरज न थे ये जहां जब न था ये जमी जब न थी आसमां जब न था ये जमी जब न थी आसमां जब न था चांद सूरज न थे ये जहां जब न था चाँद सूरज न थे ये जहां जब न था ओ जब न था कुछ यहाँ जब न था कुछ यहाँ ओ जब न था कुछ यहाँ जब न था कुछ यहाँ था मगर तू हरे हे हरि 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 हरे हे हरि हे हरि हे हरि त्रिलोचन भगत जी धर्म पत्नी धुनी लगाईंदे 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 जेको सॼो संतन जे भंडारे लाइ अटो ॻोहे रखियो हुई उहो सभु ख़तम थी वियो फुल्का पचाईंदी वई मुरारी खाईंदो हुयो मुरारी खाईंदो हुयो अरे मुरारी हीशा अञा बुख अथई जा चई हा अम्मा अञा बुख आहे कंहिं महिल ईअं थींदो आहे न त माता खे बि ॾाढो गुस्सो ईंदो आहे छा कयईं ॿियो टीन खयईं अटे जो टीन खयईं थोरो गुस्सो त हुयुसि पलटाई खणी सॼो थाल में पलटाए ॻोहियईं अटो वरी पचायईं वरी धुनी लॻाई वरी धुनी लॻाईंदो हा कंदी पचाईंदी वई भगवान जे नाम में माता खे ख़बर न पई उहो बि सभु अटो ख़तम थी वियो तो अंदर में तो ॾाढो गुस्सो भी अचेसि पियो हैरान भी थी वई पाणीअ जो लोटो भरे मुरारी खे ॾेई मुरारी पाणी पी चयसि पाणी छो चयसि रोटी खाधी अथई हाणे पाणी पी न मथो चई पाणी त मां जॾहिं अधु रोटी खाई वठंदो आहियां तॾहिं पीअंदो आहियां अरे हाणे माता वेलण खयो अहिड़ा ॿ टे वेलण हयईंसि उथ तो एॾी रोटी खाधी अथई चए तो अधु रोटीअ में पाणी पीअंदो आहियां उथ तो हल मुरारी के बजाए मुरारी त वनी बाहर वेठो चुपचाप माता के कुछ न चई ओडी मलई पाड़े वारी कोई माई माता से मिलण आई छो भला अदी अज संत न आया त हीअं मथे के हथ ॾेई वेठी बेहोश पई थिए जी छो तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न अॼु संत तो वटि न आया आहिनि अॼु सत्संग जी सत्संग त थियो पर मूंसां वेल थियो अरे वेल कीअं थियो छा थियो जी मुरारी जेको आयो आहे मूं वटि सॼी संतनि जी रोटी खाई वियो अकेलो अच्छा ईअं कीअं भला बसि पोइ बुराई करणु शुरू कयईं अलाए भूत आहे अलाए प्रेत आहे अलाए छा अथसि एॾी रोटी खाधी अथई एॾी रोटी खाधी अथई वरी रोटी खाई मां चवांसि पई पाणी पी बसि कर हाणे चए पियो जॾहिं मां अधु रोटी खाईंदो आहियां तॾहिं पाणी पीअंदो आहियां अञा त अधु बि न खाधी आहे अरे भगवान इहा लीला कंदा आहिनि भगवान काथे त थोरो सो साग जा पत्ता खाई ऐं त्रिलोकी जो पेट भरे छॾियो द्रौपदी वटि ऐं काथी ते त्रिलोचन जी धर्म पत्नीअ जा भोजन भंडार सभु ख़ाली करे छॾियऊं खाई करे अलाए कंहिंखे प्रभु पहुचाईंदा आहिनि गुरु नानक लिखनि था पंहिंजी बाणीअ में सैल पत्थर में जंत उपाए
हितां का रिजक आगे कर दरिया। भगवान पत्थरनि जे अंदर भी जेके जीव आहिनि उन्हनि खे भी दाणा पहुचाईंदा आहिनि। जल जे अंदर उन्हनि जी संभाल लहंदा आहिनि। पाताल में जेके रहनि था जीव उन्हनि जी सार लहंदा। भगवान हली विया। त्रिलोचन घर आयो। उन जी धर्म पत्नीअ जी हालत जंहिंमहिल ॾिठई, छो छा थियो? चई बसि हाणे कुछ समझ में ही नथो अचे। हिकु ॾींहुं थियो मुरारीअ खां बिना वरी तकलीफ़, ॿियो ॾींहुं थियो मुरारीअ खां बिना कम ही न थिए। कुछ समझ में ही न अचे। काॾे वियो मुरारी, काॾे वियो मुरारी। ॿई पति पत्नी रोअण लॻा, रोअण लॻा। आख़िर आवाज आई कि भक्तो तव्हांजा कार्य करण लाइ मां आयो हुअमि। तव्हांजा कार्य करण मां आयो हुअमि। तव्हां सां गॾु रहियुमि। मूंखे ॾाढो आनंद आयो, ॾाढी ख़ुशी मिली। जॾहिं उहा आवाज ॿुधी उन चई, अरे हुन त पंहिंजो नालो बि सही ॿुधायो। मुरारी कंहिंजो नालो आहे? कृष्ण भगवान जो नालो त। पोइ ॾाढो प्रभुअ खे यादि करण लॻा। अरे माता रोए पई, चए पई मां जोर ॼाराईंदी हुअमि उन खां रोज़। ॾाढी सेवा कंदो, भगवान मुंहिंजी सेवा करे वियो आहे। ओहो, उन्हनि जो भगवान जी यादि में, भक्तिअ में, प्यार में सिमरन कंदे कंदे, भजन कंदे कंदे जीवन गुजरियो। कर्ज मेरी सुन लो दिलदार ऐ कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो दिलदार ऐ कन्हैया। कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो दिलदार ऐ कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो दिलदार ऐ कन्हैया। तुम हो अधम जनों के उद्धार करने वाले। तुम हो अधम जनों के उद्धार करने वाले। मैं हूँ अधम जनों का सरदार है कन्हैया, दिलदार है कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो दिलदार ऐ कन्हैया। धान धान
दास हूँ तुम्हारा। अच्छा हूँ या बुरा हूँ, पर दास हूँ तुम्हारा। मेरी जिंदगी का तुम पर है भार है कन्हैया, है भार है कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो, दिलदार है कन्हैया। वो शबरी की जूठन के गुण गाने वाले, सुदामा के तंदुल झपट खाने वाले। वो कर्मा की खिचड़ी पे मर मिटने वाले, लगा ले हमें भी चरण से लगा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले। वो कृष्णा की विपदा को हर लेने वाले, वो नरसी की हुंडी को भर देने वाले। वो केवट की नैया को तुम खेने वाले, लगा ले हमें भी चरण से लगा ले। वो शबरी सी प्रीति नहीं श्याम हम में, सुदामा सी भक्ति नहीं श्याम हम में। वो मीरा सी विरहा हमें भी चखा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले। ख्वाहिश है ये कि मुझसे दृगबिंदु रत्न लेकर, ख्वाहिश ये है कि मुझसे दृगबिंदु रत्न लेकर, बदले में दे दो अपना कुछ प्यार है कन्हैया। एक अर्ज मेरी सुन